तो दोस्तों अज असां वटि जेको ट्रांसलेशन जे लाइ लफ़्ज़ आहे उहो लफ़्ज़ आहे जेकर फ़क़्त। त लफ़्ज़ जेकर फ़क़्त जे लाइ इंग्लिश में लफ़्ज़ आहे इफ ओनली। असां ॿ टे सेंटेंस एग्जाम्पल तौर वठूं था। मिसाल तौर जेकर फ़क़्त तव्हां मूंखे उन्हनि जे बारे में ॿुधायो मां उन्हनि खे ॻोल्हे सघां थो। त इन जुमिले जी इंग्लिश में ट्रांसलेशन थींदी इफ ओनली यू टेल मी अबाउट देम आई कैन फाइंड देम। मां उन्हनि खे ॻोल्हे सघां थो। असां हिकिड़ो ॿियो जुमिलो ट्रांसलेशन जे लाइ वठूं था। मिसाल तौर जेकर फ़क़्त यासिर पंहिंजी कार ॾे पाण सूरज पार्क घुमण हलंदासीं। इन जुमिले जी इंग्लिश में ट्रांसलेशन थींदी इफ ओनली यासिर गिव्स हिज कार वी विल विजिट सूरज पार्क। त दोस्तों अहिड़े क़िस्म जी तव्हां बि हिकिड़ी ट्रांसलेशन ठाहे मूंखे कमेंट्स में